वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। ख़बर शामिल कंदासीं। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे, रोड ब्लॉक कयो वियो आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो। धरणे सबब रोड बिन्ही पासन खां बंद थी वियो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वियूं। पुलिस अमन अमान जी सूरत-हाल बहाल करण में नाकाम थी चुकी। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। खबर अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे, रोड ब्लॉक कयो वियो आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। धरणे सबब रोड बिन्ही पासन खां बंद थी वियो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वियूं। पुलिस अमन अमान जी सूरत-हाल बहाल करण में नाकाम थी चुकी। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे, रोड ब्लॉक कयो वियो आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। धरणे सबब रोड बिन्ही पासन खां बंद थी वियो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वियूं। पुलिस अमन अमान जी सूरत-हाल बहाल करण में नाकाम थी चुकी आहे, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे, रोड ब्लॉक कयो वियो आहे। खबर अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे, रोड ब्लॉक कयो वियो आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। धरणे सबब रोड बिन्ही पासन खां बंद थी वियो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वियूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस अमन अमान जी सूरत-हाल बहाल करण में नाकाम थी चुकी आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो। अवां खे आगाह कयूं पिया। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। धरणे सबब रोड बिन्ही पासन खां बंद थी वियो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वियूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस अमन अमान जी सूरत-हाल बहाल करण में नाकाम थी चुकी आहे। मुख्वी अली हसन खोसो जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो। कश्मीर में मेडिकल स्टोर के मालिक के अगवा खिलाफ़ धरणो हयो वियो आहे, रोड ब्लॉक कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। जाम असगर चाचर लाइन ते मौजूद आहे। जी जाम असगर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, मां तव्हांखे अपडेट कंदो हलां थी। अफ़सोसनाक वाक़ियो कल शाम मगरिब टाइम पेश आयो आहे, जिते 45 लॻ नामालूम मुसल्ला हथियारबंदनि खां मेडिकल स्टोर मालिक अली हसन खोसो अगवा थी वियो हुयो। जंहिं बाद वारसन जेको आहे उनजी बाज़ियाबी जे लाइ इंडस हाईवे खे ब्लॉक करे छॾियो आहे। दरगाह अलिया भटनी शरीफ़ जे मियाँ अब्दुल रज़ाक ऐं वारसन इंडस हाईवे खे ब्लॉक करे ईंदड़ गाॾियुनि जी जेकी ट्रैफ़िक आहे उहा मुअतल थी वेंदी, जूं कतारूं लॻी वियूं आहिनि, जंहिं सां मुसाफ़िर सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वारसन जो मुतालबो आहे त मग़वी खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे, तेसि ताईं रोड ब्लॉक रहंदी। कश्मीर पुलिस अमन अमान कराइण में नाकाम थी चुकी आहे। आए रोज़ चोरी, फुर, धाड़ा, अगवा बराए तावान जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। पोइ 2 सालनि खां कश्मीर जी जेकी सूरत हाल आहे इंतिहाई ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी थी वञे, जॾहिं त कश्मीर पुलिस इंतिज़ामिया जे तरफ़ां जेको आहे त कंहिं बि क़िस्म जो तहरुक न वरितो आहे। आवाम जेको आहे ॾींहें अज़ाब में मुब्तला आहे। जी ठीकु आहे, जाम असगर चाचर, अव्हां जी महिरबानी।